बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी इन वक्त असां भगत कंवराम जे वर्सी में मौजूद आहियूं, जिते जनरल असां देवरी साहब में मौजूद आहियूं, जिते भगत साहब जी वर्सी वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। हिंदू मुस्लिम गॾिजी करे वर्सी मल्हाइनि पिया। अचो त वधीक साण तव्हांखे ॾेखारियूं लाइव। इन वक्त असीं जरवार में भगत कंवरराम जी जन्म भूमि आहे, जन्म आस्थान जंहिंखे चयो वेंदो आहे, उते बीठा आहियूं। हिते भगत कंवरराम जी 81वीं वर्सी जेका तक़रीब आहे उहा शुरू थी वई आहे। भगत कंवरराम घोटनि जो घोट साईं खोताराम सचो सतराम सचो सतराम सतराम। थोड़ा फ्री है, थोड़ा सा सतराम जो सचो Oh,
न ॿुधाईंदो